बादशाह ने, शहजादा ने, वज़ीर ने, सौदागर ने, अकुलमंद ने, बेवकूफ़ ने, ठग ने, देव ने ऐं किस्सा दास्तान ॿुधण जो शौक़ु आहे त बिना कंहिं देर जे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तों भाइरों, सभी खे गुज़ारिश आहे त मुंहिंजो नालो अमीर हमज़ो आहे। मां हिन चैनल ते कुछ कहानियूं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां ऐं हिन महिल बि तव्हांखे हिकु कहाणी ॿुधायूं था। उहा कहाणी आहे ज़ालिम बादशाह जी। साईं अहिड़े कंदे गुज़ारिश आहे त हिकु बादशाह हो। बादशाहनि जो बादशाह अल्लाह हुआ, पर ज़माने तौरु बादशाह हुयो, पर तमामु ज़ालिम हूंदो हो, तमामु माण्हुनि जा हक़ खाईंदो हो, कंहिंखे हक़ ॾियणु मुनासिब न सम्झंदो हो। पोइ पंहिंजो मतिलबु पूरी कंदो हो, पर कंहिं ग़रीबनि जो ख़्यालु न कंदो हो। पोइ साईं उन जे शहर में हिकु ग़रीब हुयो जेको मज़लूम लाचार हुयो, जंहिंखे पुट जो औलाद न हो। हिकु न्याणी हुयसि, सो उहो वीचारो कमाए कमाए मजबूर थी अखियुनि खां नाबीन थी वियो हलियो। पोइ साईं उन जे कमाइण जे लाइ को माण्हू न रहियो। पोइ उहो नाबीन वीचारो ग़रीब लठ जे ज़रिए सां हली वञी करे उन बादशाह जो सलाम कंदो हुयो। पोइ बादशाह हिन खे चवंदो हुयो त ठीकु आहे, ए ॿुढा, तूं अखियुनि खां महिल माज़ूर आहीं, पर तूं मूं वटि हली अची थो, अचे 1000 रुपया वठि पंहिंजे बचनि जो राशन करो। पोइ उन खां 1000 रुपया उहो वठी साईं अचे पंहिंजो राशन पाणी वठंदो हो। पर 5 ॾींहं या 8 ॾींहं उहो राशन हलंदो हुयो, वरी उहो राशन खुटी वेंदो हो। वरी उहो माज़ूर वीचारो लठ थमी करे उन लठ जे ज़रिए वरी उन बादशाह वटि वेंदो हो। पोइ बादशाह हिन खे चकर में 1000 रुपया, 500 या 2000 ॾींदो रहंदो हो। पर ॾिने खां पोइ बादशाह पंहिंजे किताब ते लिखंदो वेंदो हुयो। हलंदे हलंदे इन ग़रीब शख़्स ते को 70-80 हज़ार या लख रुपया कर्ज़ो थी वियो हलियो। एतिरे देर में, एतिरनि ॾींहंनि में उन ग़रीब जी, उन माज़ूर जी छोकिरी अचे जवान थी। जॾहिं जो जवान थी तो ग़रीब शख़्स माज़ूर जॾहिं बादशाह वटि वियो त साईं मुंहिंजो राशन खुटी वेंदो आहे, जॾहिं तव्हां वटि ईंदो आहियां त 5 रुपया ॾींदा आहियो तव्हां, त मां पंहिंजो राशन वठंदो आहियां, सो उन जे लाइ आयो। जंहिंजे लाइ बादशाह हिन खे चयो त ए ॿुढा, तुंहिंजे मथां इलाही वॾो कर्ज़ थी वियो आहे, हाणे तूं इन कर्ज़ जे एवज़ में मूंखे अक्सर छा ॾींदे? त हुन ग़रीब वीचारे पोड़े मुड़ुस चयसि त साईं मूं वटि त ॿियो कुझु बि कोन्हे, आउं त ईंदो हुअसि तोॾे अलाह जे नाले ते वठणु, पर तूं मूंखे ॾेई करे पोइ इहो माना खज़ानो पंहिंजो जेके 5 रुपया तूं अलाह जे नाले ते मूंखे ॾींदे, सो तूं माना लिखंदो रहियो। हाणे जेको आहे त मूं वटि अहिड़ो ॿियो को ज़रियो न आहे जो आउं तोखे ॾेई मां पंहिंजे कर्ज़ मूं जान छॾायां। उन ज़ालिम बादशाह हिन खे चयो, न ए ॿुढा, तोखे कर्ज़ कंहिं बि मजबूरियुनि तरह सां मूंखे ॾियणो पवंदो। पोइ ग़रीब तारो वॾी हिकिड़ी सोच वीचार में चयो, ॿुढो माण्हू अखियुनि खां अंधो, जंहिंजे लाइ तमामु मजबूर थी बादशाह सां हेठि वेही रहियो धरतीअ ते, उन तमामु पंहिंजी गहरी सोच में पइजी वियो। उन बादशाह हिन खे चयो त एॾी वॾी गहरी सोच में न पओ, अहिड़ी का वॾी ॻाल्हि न आहे। बाक़ी तो वटि न्याणी उढी संभाले जवान घर में वेठी आहे, छो न आउं उन सां शादी कयां? जेकॾहिं उहा छोकिरी न्याणी मूंखे ॾींदे, मां पंहिंजी ज़ाल करे हिन महल में बंगले में रहाईंदुसि, तुंहिंजे मथां कर्ज़ो लही वेंदो।
जंहिंजे लाइ ही चारो ग़रीब शख़्स तमामु मजबूर थी पियो ऐं बादशाह खे चवणु लॻो, ए बादशाह सलामत, राति जा 4 पर मूंखे महिनत ॾे, आउं पंहिंजे घरवारीअ सां बि सलाह कयां। बादशाह हिनखे हिकिड़ो 500 या 1000 रुपया ॾेई हिनखे चयो, तूं भली राति जा 4 पर वञी सोच। साईं मुंहिंजा जॾहिं घर में पहुतो, तमामु मजबूरी, तमामु ज़हन हिन जो सोच में गिरफ़्तार लॻो पियो हुयो। घरवारीअ हिन हू पुछियो, छो भला अॼु तूं तमामु मजबूर थो ॾिसजांइ? कि हा, मां मजबूर इन करे थो तोखे ॾिसजां जो बादशाह मूंखे 500 या 1000 जेके ॾींदो हुयो, सो मुंहिंजे मथां हुन कर्ज़ो लिखी छॾियो आहे। हाणे चवे थो जो धीउ जो संग ॾींदे मूंखे ऐं हुन सां शादी कयां त तुंहिंजे मथां कर्ज़ो लही वेंदो। हाणे असां वटि त ॿियो को अहिड़ो ज़रियो बि न आहे जो असां उहो कर्ज़ बादशाह जो लाहे सघूं। हाणे वधीक लाइ तूं मुंहिंजी घरवारी आहीं, तूं छा थी चईं? जंहिंजे लाइ साईं हिननि ग़रीबनि शख़्सनि सॼी राति इन परेशानीअ में निंड बि कान कई, उन छोकिरीअ बि निंड कान कई त असां ग़रीब मिसकीन माण्हू, हे ज़ालिम बादशाह तमामु असां सां वॾो ज़ुल्म थो करे। जंहिंजे लाइ घरवारीअ चयो, म्या सभ खां सुठो आहे त तूं पंहिंजी न्याणीअ जो संग भली बादशाह खे ॾे, भला असांजी न्याणी त ख़ुशि हूंदी, या असांखे अड़िए उझ में पंहिंजी न्याणी बि कोन छॾींदी, पोइ बादशाह बि असांखे कोन छॾींदो। साईं हिननि जी सलाह पकी करे सुबुह जो उहो ग़रीब शख़्स आयो, अचे बादशाह खे चयईं, साईं मां रिश्ते करण लाइ तयारु आहियां। साईं बादशाही त बेपरवाही, बादशाह जो देरी कान थी, तारीख़ूं ॿधी वयूं। साईं निकाह पइजी विया, वॾा शादमाना थी विया, दोलनि धमारनि सां उहा छोकिरी परणाए पंहिंजे महल में अचे विहारियईं। जॾहिं जो पंहिंजे महल में उहा विहारियईं त संदसि पीउ खे सख़्तु आर्डर ॾिनई, तुंहिंजे अचण जी मुंहिंजे हवेलीअ में ज़रूरत न आहे। उहो चारो ग़रीब शख़्स पोड़ो तमामु मजबूर थी पियो त हे मुंहिंजा मालिक साईं, ही छा आहे? न्याणी आहे मुंहिंजी, जेकॾहिं मां हुन सां मिलण थो वञा त बादशाह मूंखे हवेलीअ तां झले थो त तूं अंदरि हवेलीअ में न वञी सघंदे, न वरी तोखे मिलण लाइ छोकिरी घर में छॾींदुसि। ख़ैर साईं, बादशाह जो हुकुम ॿधे ऐं चारो ग़रीब माठ करे वञी घर पंहिंजे में वेही रहियो। कुझु 4 ॾींहं 5 ॾींहं गुज़रिया, पंहिंजे घरवारीअ सां इहा सलाह कंदो हुयो त भला कीअं कयूं, अक्सर न्याणीअ जी बि असांखे सिक लॻे थी। घरवारीअ चयसि, अलाह मुंहिंजो मालिक आहे, हले हले इन न्याणीअ मां सुभाणे औलाद थींदो, उन औलाद जो मन को हुनखे किसास पए, मन को पोइ असांखे चवे त दाता न्याणी पंहिंजी मिलाइण लाइ भली वठी वञो, या असांखे हुकुम ॾिए त तव्हां भली हवेलीअ ते वञो। तेसीं ताईं सब्र करे असां पंहिंजे घर में वक़्तु गुज़ारियूं। साईं वक़्तु गुज़रंदो अलाह जो अहिड़ो शान थियो, उन छोकिरीअ खे पेट थी वियो, जेका ग़रीब शख़्स वटां उहो बादशाह परिणिजी वियो। साईं पेट थियो, ॾींहं अलाह जे हुकुम सां पूरा थी विया। हलंदे हलंदे जॾहिं जो हथ पेर उन छोकिरीअ लधा त असां बादशाह ज़ालिम बादशाह खे पुटु ॾियो उन छोकिरीअ मां। इहो छोकिरो जवान थियो, छोकिरे जो नालो रखियो वियो गुल बादशाह। ज़ालिम बादशाह जो पुटु जो थियो त उन जो नालो बि रखियनि गुल बादशाह। हाणे जीअं अॼु नंढो सुभाणे वॾो, या त छोकिरो अचे जवान थियो जो बादशाह पंहिंजे संदसि महलात में इन हवेलीअ खां ॿाहिरि जेका बैठक हूंदी हुई बादशाह जी, साण उन छोकिरे खे गॾाए ऐं उन बैठक में अचे वेहंदो। उहो ग़रीब शख़्स बि घरां लठ खणी अखियुनि खां माज़ूर हो, टुलकी टुलकी उन कचहरीअ में अचे वेहंदो। उन ज़ालिम बादशाह पुछंदो हो त मुंहिंजे धीउ जेको बचिड़ो आहे इहो मूंसां मिलाए, इनखे इजाज़त ॾे, मूंखे भाकुड़ो अचे पाए। पोइ ज़ालिम बादशाह चवंदो हो,
अबा इहो तुंहिंजो नानू आहे, इन सां तूं भाकुर पाए मिल या कचहरी कंदो रह। साईं उन पोड़े सां उहो छोकिरो रोज़ पंहिंजी दिलि विंदर कंदो हो। ऐं छोकिरो जवान थियो, सम्झ लाइक़ु थियो त हुनखे 100 या 50 या 200 रुपया पंहिंजे नाने खे घर खीसे मां कढी ॾींदो हो त नाना साईं तुंहिंजी ख़र्ची आहे। वरी उहो चावड़ो पोड़ो राति जो मोटी अचे पंहिंजे ज़ाल सां हक़ीक़त करे त हाणे असांजो छोकिरो असांजे न्याणीअ जो जवानड़ो थी वियो आहे, जंहिंजे लाइ असांखे ख़र्च पाणी उहो ॾिए थो। पर हलंदे हलंदे इन ॿुढड़े कुराड़े पोड़े उन छोकिरे सां गुफ़्तगू कई, अबा तुंहिंजी माउ जेका आहे असांजी धीउ आहे, ऐं बादशाह जेको आहे असांखे पंहिंजे धीउ जी तुंहिंजी माउ जी मोकल नथो ॾिए जो असां घर वठी वञूं। छोकिरे चयो, बाबा साईं नाना साईं मां बाबा खे चवां थो इंशाअल्लाह मोकल ॾींदो ऐं मुंहिंजी माउ ऐं आउं तव्हांजे घर हलंदासीं हिकिड़े ॾींहुं। जंहिंजे लाइ उन छोकिरे पंहिंजे पीउ खे चयो त बाबा साईं मुंहिंजी माउ जेका आहे छो नथो मुंहिंजे नाने जे घर छॾी। उन बादशाह चयो न असां बादशाह आहियूं ऐं असांजो इहो कौल इक़रार आहे असांजे घर मां का बि माई दरवाज़े खां ॿाहिरि कदम न रखनि। असां पंहिंजे कौल मुताबिक़ पूरा आहियूं ऐं जेको आहे तुंहिंजी माउ न ओॾे मां छॾींदुसि, न मिलणु ॾींदुसि। ॾाढो छोकिरे खे ॾुख थी पियो, एॾी वॾी ॻाल्हि आहे जेको माना मुंहिंजे नाने ॾे मुंहिंजे नानीअ ॾे मुंहिंजी माउ खे नथो छॾे, इहो मुंहिंजो पीउ वरी पोइ कहिड़ो थियो। हलंदे हलंदे साईं छोकिरो जवान थी वियो। हिते छोकिरे खे दिलि में ख़्यालु आयो त छो न मां हिन बाबे साईं जे घर मां निकिरी ऐं किथे वञी कंहिं ॿिए मुल्क में रहां त अहिड़े ज़ालिम पीउ वटि रहणु मुनासिबु न आहे। छोकिरे पंहिंजो इहो फ़ैसिलो करे ऐं जेको आहे पंहिंजे पीउ खे चयो त बाबा आउं हीअं 2-3 ॾींहं 5 ॾींहं या महीनू कंहिं दौरे सां वेंदुसि, पोइ मूंखे 5 ॾींहं या महीनू लॻंदो, पोइ इंशाअल्लाह मां वापसि मोटींदुसि। अहिड़े नमूने सां साईं उन पंहिंजे नाने खां बि मोकिलाए ऐं उन नानीअ खां बि मोकिलायो। बादशाह जो पुटु कंहिं क़िबले ते रवानो थी पियो। हलंदे हलंदे रातियूं गुज़ारींदे ॾींहं गुज़ारींदे कंहिं मुल्क में पहुतो, ॾिसे सुभान अल्लाह हिकिड़ो बरबैगान आहे। बरबैगान आहे उते घर था ॾिसजनि 5-8 उन झंगल जे वट में, पर घर जेके आहिनि सभु कखनि जा ठहियल, कखनि ऐं काननि जा। जंहिंजे लाइ बादशाही ॿार हो, हिनखे वॾी सोच अचे वई त ए मुंहिंजा मालिक साईं ही छा, हेतिरा घर आहिनि, हेॾो वॾो ॻोठु आहे, सभु जेको आहिनि सो कखनि जा ऐं सरनि जा ॿधियल आहिनि। अक्सर मूंखे बि को सहारो खपे किथे रहण जो। साईं अॻिते ॻोठ में वियो, हिकिड़ो पोड़ो वेठो हुजे उन ॻोठ खां ॿाहिरि ओताक हुजे। हिन छोकिरे वञी सलाम वरायसि, सलाम वराए नाना नाना करे पेरनि ते वञी हथु रखियईंसि त हुन चयो, उन पोड़े देह चयो त जेकॾहिं नाना नाना न करी हा त भला सरियां जेतिरा दाणा करे छॾियईं हा। ख़बर आहे तोखे त हीउ कंहिंजो ॻोठु आहे? नाना मूंखे ख़बर न आहे, चई त देहनि परनि जो ॻोठु आहे। तूं हिते आयो कीअं? हिते त बरबैगान आहे, हिते समुंड जे कपर ते ॻोठु आहे, जंगल ई जंगल आहे हिते। हाणे ठीकु आहे, तो मूंखे नानू कयो आहे, यार ॾोटाण मिठो आहे, भली तूं मूं वटि रह। साईं हिनखे रहण जो ज़रियो ॾिनई। हीउ छोकिरो उते रहंदो हुयो। हलंदे हलंदे जेको आहे उन छोकिरे ने नाना ऐं जेको आहे सो ॿाहिरि भला थोरो घणो घुमां, मुल्क ॾिसां, पोइ वरी मां शाम जो मोटी ईंदुसि। उन पोड़े चयो बाबा घुमी फिरी थो वञी घुम फिर, पर पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। हिन चयो न न इंशाअल्लाह मां पंहिंजो ख़्यालु रखंदुसि ऐं मां वरी पंहिंजी बैठक ते मां तव्हां वटि तरसां थो, हिते मां मोटी ईंदुसि। साईं उहो छोकिरो जेको हुजे उन खां मोकिलाए करे
अॻिते वञे इन जंगल में जो वियो त जंगल में जो वियो त कुदरत मुंहिंजे मालिक जी छा ॾिसे सुभान अल्लाह हिकिड़ो हरण बीठो आहे पर उन हरण जा सोना सिंघ आहिनि। दिलि में ख़्यालु कई मुंहिंजा मालिक साईं अहिड़ो हरण त मूं ज़िंदगीअ में कोन ॾिठो आहे ऐं जानवर त मिड़ेई जानवर पर हिन जा सोना सिंघ जंहिंजे लाइ हिन जो साईं रूह सिरकी रहियो उन हरण जे पास वेझो वेझो वञणु लॻो जांट हरण जेको आहे त उन खां भॼणु लॻो भॼंदे भॼंदे इहो छोकिरो बि हुनजे पोयूं लॻी पियो हली 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 हरण जी पुठी हिन कान छॾी का वॾी हिकिड़ी महलात हुजे उनजी ॿाहिरों वॾी हिकिड़ी गेट हुजे हरण उन गेट खां टपी उन महलात में हलियो छोकिरो बि पोयूं लॻो वञे जॾहिं जो छोकिरो पोयूं लॻो वियो हरण भॼी भॼी कंहिं आगुर हुजे वॾो उन महलात खे कंहिं आगुर ते वञी बीही रहियो उते आवर ठहियो पियो हुजे इन जो हरण जो उहा जेका परी हूंदी जंहिंजो महलात ई उहा हुनखे अन्न विझंदी हुई राति जो हरण वञी उन आवर जे मथां बीही रहियो हे बि वञी पासो वठी हरण जो बीही रहियो मथे महलात ते माड़ीअ ते परीज़ादी वेठी हुई उन जो ॾिठो सुभान अल्लाह हरण त मुंहिंजो आयो आहे पर उन जे पोयों हिकिड़ो गुलाब जो गुल छोकिरो शहज़ादो आहे उहो बीठो आहे साईं उहा परी लही आई उन महलात तां हेठि लही अचे अचण सां अचे धाॻो करे ऐं उन छोकिरे खे कंध में जो ॿधई त छोकिरो साईं घटो थी वियो छोकिरो घटो थी वियो उन घटे खे उन ॾाकण तां चाढ़े 7 महलात ते मथे वञी ॿधी छॾी साईं अॻे दौर में हर कोई सम्झंदो हो ऐं दिमाग़ रखंदो अकुलु रखंदो पर हिन छोकिरे ॻाल्हि खे त सोचे बणा हे छा मां इंसान ज़ादे मञो मां घटो थी हीअ त का वॾी का देहबंदी परी आहे साईं जेको आहे सो ॾींहं जो पंहिंजो सर्तनि साहिलनि सां खिली ॻाल्हाए उहा परी कचहरियूं करे हर कंहिंजी ख़िदमत करे जॾहिं राति थींदी हुई वांदी थींदी हुई पोइ उन जो धाॻो खोले ऐं पाण सां गॾु खट ते विहारे हुन सां कचहरी कंदी चवंदी हुयसि ए छोकिरा किथों जो तूं बादशाह आहीं ऐं कहिड़े बादशाह जो पुटु आहीं जो तूं मुंहिंजे मुल्क ते कहिड़े हिसाब सां पुॻो हुई हिन ते ए शहज़ादी परीज़ादी ॻाल्हि इहा आहे त मां इंसान आहियां कंहिं बादशाह जो वाक़ई पुटु आहियां ऐं गुल बादशाह मुंहिंजो नालो आहे तुंहिंजो नालो छा आहे परी तुंहिंजो नालो छा आहे त उन परीअ चयसि जे गुल बादशाह तुंहिंजो नालो आहे त गुलिस्तां परी नालो मुंहिंजो आहे पर हाणे ॻाल्हि इहा आहे त मूं तोखे इन लाइ बंदि कयो आहे तूं मूंखे तमामु वणी हुई तमामु हुस्न वारो हुई ऐं जेको आहे तोखे मां आज़ादु हितां कॾहिं बि न कंदुसि वापसि कॾहिं न कंदुसि साईं राति जा 4 पहर छोकिरे सां कचहरी करे वरी सुबुह थींदो वरी उहो धाॻो उनजे कंध में विझे थो घटो लॻो बीठो आहे केतिरा ई साल केतिरा महीना उनखे घटो करे उन जाइ ते ॿधी छॾियईं ऐं राति जो उनखे आज़ादु हुई जॾहिं जो आज़ादु कंदी हुअसि हिकिड़े ॾींहुं दिलि में ख़्यालु कई यही गुलिस्तां परी तमामु मूंखे क़ैद करे रखियो आहे हिकिड़े ॾींहुं उन गुलिस्तां परीअ खे हिन अर्ज़ु कयो ए गुलिस्तां परी चई जी गुल बादशाह हुकुम कर चई हुकुम इहो आहे अक्सर मां इंसान आहियां तूं परीज़ादी तुंहिंजो त वक़्तु ईअं ई गुज़रंदो पियो पर मुंहिंजो वक़्तु एतिरो नथो गुज़री सघे तो मूंखे इलाही टाइम हिते क़ैद में रखियो आहे महिरबानी करे को अहिड़ो रस्तो मुंहिंजे लाइ खोल मां बि किथां घुमी फिरी त वापसि अचां जा मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे मुल्क ते वञां जा मां तोसां इन शर्त सां रहंदुसि जो मूंखे पंहिंजी नानी ऐं मूंखे पंहिंजो नानू घुराए साईं गुलिस्तां परीअ चयसि घबराइण जी का बि ज़रूरत न आहे मूं वटि वॾो इल्मु आहे मां परीज़ादी आहियां गुलिस्तां परी नालो आहे मुंहिंजो
हर देन में ऐं जेको आहे सभिनी खां वधीक मां पंहिंजो महाराजाणी आहियां ऐं तमामु दादुली आहियां। सभिनी देन जो मुंहुं में साह पियल आहे। कहिड़े बि तरीक़े सां तोखे पंहिंजो नानो ऐं नानी हिते घुराइजे। साईं इल्म जे ज़ोर ते उन गुलिस्तां परीअ छा कयो जो हिकिड़ी खट तयारु कई। उन खट ते वेही करे उहा खट उॾाए सिधो हिन जे नाने ऐं नानीअ वटि अची लथी। उन्हनि सां ज़ाहिरी तरीक़े में वेही उन्हनि सां हिसाब कई। बाबा तव्हांजो जेको गुल बादशाह हुआ मूं वटि रहियो पियो आहे, उनखे बंगला माड़ियूं बादशाह करे छॾियमि। उन जो इहो मूंसां चवणु आहे त मूंखे पंहिंजी नानी ऐं नानो घुराए। तव्हांजो छा ख़्यालु आहे? उन्हनि चयो बाबा जे तूं असांखे वठणु आई हुई त असां उअं ई ज़ालिम बादशाह नगरीअ में बेज़ार हूं। साईं चढ़ी वियो, खट ते वेही रहिया, खट खे उॾाए सिधो अचे गुल बादशाह पंहिंजे हवेलीअ में लथी अचे हुनखे ॾेखारियईं त हे तुंहिंजो नानू, हीअ तुंहिंजी नानी। हाणे हिननि खे का राशी जाइ ॾे। साईं उते त महल बंगला ठहिया पिया गुलिस्तां परीअ जा। हुननि खे रहण जी ऐं सभु कुझु जाइ मिली वई। हाणे जेको आहे गुल बादशाह आज़ादु थी पियो। केॾी महिल गुलिस्तां परीअ कचहरीअ ते कचहरी करे, केॾी महिल पंहिंजे नाने नानीअ सां वञी कचहरी करे। हाणे इहो हिन जो मुकमिल पंहिंजी रहाश थी वई ऐं घर थी वियो। साईं अहिड़े तरीक़े सां जेको आहे ज़ालिम बादशाह खे ख़्यालु आयो मुंहिंजे पुट खे 5-10 साल थी विया हलिया, को अतो पतो न पियो। हीअ त पोड़ी ऐं पोड़ो रहंदा हुआ, इहे बि गुम थी विया। हाणे हिननि जी जाचा करणु खपे त मुंहिंजो पुटु कहिड़े मुल्क में आहे, कहिड़ी विलायत में रहे थो। साईं नौकरनि चाकरनि सां गॾिजी वज़ीरनि सां घोड़नि ते तयारु थी ऐं पंहिंजे पुट जे पुठियां ॻोल्हण जे लाइ रवानो थियो। हकलींदे हकलींदे ॻोल्हींदे ॻोल्हींदे रातियूं गुज़ारींदे ॾींहं गुज़ारींदे उन जाइ ते आयो जिथे हिन जो पुटु पहुतो हो। समुंड जे कपर ते जेको ॻोठ ॿधो पियो उन ॻोठ में अचे सलाम वालेकुम। उते जो पहुता तो साॻियो ई देव ओताक में वेठो उन सां मिलिया। उन ॾिठो त सुभान अल्लाह, हे त इंसान ॾाढा आहिनि। हिननि खां पुछईं बाबा तव्हां कहिड़े ख़्याल सां आया हो? हिते त देहनि परियुनि जो मुल्क आहे। हे त देह परियूं जंहिं महिल मछरिया त तव्हांखे ख़तमु करे छॾींदा। तंहिंजे लाइ हिननि हवालु ॾिनो त बाबा ॻाल्हि इहा आहे त असांजो छोकिरो हिकिड़ो गुम थियल आहे, जंहिंजो गुल बादशाह नालो आहे। उनखे हेतिरा साल गुज़री विया आहिनि, वापसि न आयो आहे। हे मुंहिंजा वज़ीर आहिनि, मां उनजो पीउ आहियां। उनजे पोयूं ॻोल्हण जे लाइ निकिता आहियूं। अच्छा ठीकु आहे बाबा। उहो छोकिरो मूं वटि आयो। हाणे उहो छोकिरो कंहिं जादूअ जे ज़रिए सां काथे बंदि आहे, पर उहा परी जेका आहे असां सभिनी देन जी सरदार आहे। अल्लाह पाक हुनखे एतिरो हुस्न ॾिनो आहे। उन हुस्न जे करे, उन मुताबिक़ जे करे असां देन सभिनी हुनखे सरदार बनायो आहे। ऐं इल्म में बि असां खां एतिरी वधीक आहे जो हू सरदार आहे। असांजो इल्मु का बि ताक़त हुनजे अॻियां न हली सघंदी। बाक़ी हेठाई सेठाई कबी, कुझु नरमाई कबी, उन खां पोइ तव्हांखे राबितो रखी असीं हवालु ॾींदासीं त तव्हांजो छोकिरो ख़ुशि आहे या छा आहे या कीअं आहे। हिननि ते साईं वॾी तव्हांजी महिरबानी थींदी, असांखे इहो हाल हवालु वठी ॾियो। अहिड़े नमूने सां साईं हुननि उन जाइ तां पंहिंजो वास्तो करे उन गुलिस्तां परीअ खे घुराए पाण वटि ऐं चवणु लॻा त हीउ जेको आहे बादशाह हुआ, नालो आहे हिन जो ज़ालिम बादशाह। ही हिन जा वज़ीर आहिनि। भले लाज़मी आहे जहिड़ो बादशाह हूंदो वज़ीर बि अहिड़ा ई हूंदा, जंहिंजे लाइ गुलिस्तां परीअ हिन खां हवाला वरिता। हिननि चयईं बाबा गुल बादशाह असांजो पुटु आहे, मां पीउ आहियां, हे मुंहिंजा वज़ीर आहिनि। असां
10 साल थी विया आहिनि, गुल बादशाह वापसि न मोटियो। उनखे पोयूं उनखे ॻोल्हण जे लाइ निकिता आहियूं। गुल बादशाह जो ॾस पियो आहे त तव्हां वटि रहे थो। महिरबानी करे असांखे गुल बादशाह सां मिलायो। हा, तव्हां तरसो हिते, सुभाणे मां गुल बादशाह खे वठी ईंदुसि, तव्हांखे गुल बादशाह मिलाईंदुसि। सुबुह ते साईं उन गुलस्तां परीअ छा कयो, उन गुल बादशाह सां सॼो हवालु करे ऐं उन छोकिरे गुल बादशाह चयसि, ॻाल्हि इहा आहे, पीउ मुंहिंजो ज़रूरु आहे, पर इन जो नालो ई आहे ज़ालिम बादशाह, जंहिंजे लाइ हिन वॾा कुझु पोइते बि ज़ान कया आहिनि, वॾो ज़ुल्म कयो अथई। ऐं जेको असां सां ज़ुल्म हिन कयो आहे, हिन नाने मुंहिंजे सां ऐं नानीअ सां, सो तमामु वॾो आहे। इन जे लाइ मां तोखे चवां थो त इहो मां इन सां कॾहिं बि गुज़ारींदुसि गॾु न, ऐं जेको आहे न रहंदुसि, न वरी मुंहिंजो पीउ आहे। पोइ आख़िर गुल बादशाह तुंहिंजो छा चवणु आहे, अॻिते छा करणु खपे? कि हा, इहो करणु खपे, इन ज़ालिम बादशाह खे तूं चओ त हा ठीकु आहे, गुल बादशाह वापसि हले थो, पर इन शर्त सां कुझु टाइम तव्हां हिन हवेलीअ में रहंदव, असां पोइते वञी पंहिंजी सेटिंग कयूं, रहण जी जाइ बनायूं, पोइ तव्हांखे घुराए वठंदासीं। छो जो मुंहिंजी बि हिते हवेलियूं आहिनि वॾियूं, उन्हनि खे केरु संभालींदो? ज़ालिम बादशाह तयारु थी वियो, ठीकु आहे, असां 5 ॾींहं 8 ॾींहं तुंहिंजी हवेलियूं संभालियूं था, मुंहिंजे बादशाह खे वठी गुल बादशाह खे, ऐं तव्हां हलो, तव्हां पोइते हली पंहिंजी बादशाही संभालियो। गुल बादशाह साईं पंहिंजो नानू बि वरितो, पंहिंजी नानी बि वरितई, अकेले अचे पंहिंजे महल ते, पंहिंजे मुल्क ते पुॻा। जॾहिं पंहिंजे महल ते पुॻा त जेको आहे हिन पंहिंजे माउ सां मिली करे ऐं पंहिंजी माउ खे हवालु ॾिनो त अमा हाणे मां हेॾो वॾो जवान थी वियो आहियां, हाणे जेको आहे अमा तूं घबराए न, इन ज़ालिम बादशाह खे मां उते छॾे आयो आहियां हिन गुलिस्तां परीअ जे हवेलियुनि में। हाणे जेको आहे हिन मुल्क जो, हिन ॾोह जो, ऐं मां पढ़ो थो ॼायां, अॼु ॾींहं खां पोइ मां गुल बादशाह आहियां। त हिन ॾाढो पढ़ो ॼारे ऐं पंहिंजे मथां पग ॿधराए ऐं उन बादशाहीअ ते कुर्सीअ ते चढ़ी वेही रहियो ऐं हुकुम कई। हाणे बादशाह जो छो त हुकुम हुनजो पियो हले, हुकुम इहो कई त जंहिं मां तव्हांखे चवां रहियत खे, तीअं तव्हांखे करिणो पवंदो। सभिनि चयो बाबा हा असां हाज़ुर, तूं बादशाह आहीं, बादशाह जो पुटु आहीं, बादशाही तो संभाली आहे, असां जेको आहे तुंहिंजे चवण सां हलंदासीं। त हिन बादशाही पंहिंजी संभाले ठीकु ठाक करे ऐं गुलिस्तां परीअ खे इजाज़त ॾिनी, हाणे तूं वापसि हीअं कर, पंहिंजनि ॾेयनि खे वञी चओ त इहे 3 वज़ीर ऐं इहो बादशाह, इन्हनि खे अहिड़ी का वॾी सज़ा ॾियनि जेके इन्हनि जी सॼी उमिरि उते ई गुज़री वई। गुलिस्तां परी साईं वञी पंहिंजे ॾेयनि खे सभिनी खे चयईं, इहे जेके माण्हू रहिया पिया आहिनि सॼी उमिरि इहे इते ई रहनि, इन्हनि जी ग़ुलामी इते ॼारियो, के साईं नार में ॿधनि त किन खां बाग़ पिया भराइनि, ॾाढो उते हुननि जे मथां ॾेयनि जी भई लठ वहे। ऐं जेको आहे सो हे गुल बादशाह पंहिंजे ॻोठ में ॾाढो ठठ सां वेही रहियो, शादी बि कई, पंहिंजी माउ खे बि आज़ादु कई, पंहिंजे नाने खे बि आज़ादु कई,